नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवांखे ॾींदालू त सिंध जे तालीम खाते सूबे में तालीमी इदारा बंदि न करण ऐं सियारे जूं मोकलूं बि न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। तालीम वारे वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो, जंहिंमें सेक्रेटरी तालीम अहमद बख्श नारे जो, सेक्रेटरी कॉलेजिस सैयद बाकिर नकवी, तालीम खाते जे आला ऑफिसरनि ऐं ख़ानगी स्कूल जे एसोसिएशन जा उहिदेदार शरीक थिया। इजलास में सियारे जी मोकलुनि जे हवाले सां ख़यालनि जी ॾे वठि कई वई। उन मौक़े ते NCOC जे इजलास में कयल फ़ैसिलनि ते बि गौर कयो वियो। तालीम वारे वज़ीर चयो आहे त तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि गुज़िरियल इजलास में को बि हतमी फ़ैसिलो न थियो हो। 23 नवंबर ताईं लाइ समूरनि सूबनि सां मुशावरत खां पोइ हतमी फ़ैसिलो करण ते इतफ़ाक़ थियो हो। हाणे वफ़ाक़ तरफ़ां 25 नवंबर खां 24 दिसंबर ताईं स्कूलनि में ॿारनि खे मोकल बदिरां घरनि ते तालीम ॾियण ऐं सियारे जूं मोकलूं 25 दिसंबर खां 10 जनवरी ताईं करण जो चयो पियो वञे। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त सिंध जे तालीम खाते सूबे में तालीमी इदारा बंदि न करण ऐं सियारे जूं मोकलूं बि न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे।